गुजारिश किया जाए तो लाइव कवरेज प्रेस क्लब लाइव मनाज़िर के ॾेखारे रहिया आहियूं। PTL जो मरकज़ी अॻवान हाजी शफीक मोहम्मद सटियो साहब पहुची चुको आहे, तव्हां ॾिसी सघो था। लाइव तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां। जी ॾिसी सघो था अॼु हर मकतबा फ़िक्र जो मुलाज़िम जेको आहे उहो कराची प्रेस क्लब पहुतो आहे, जंहिंमें उस्ताद आहिनि, इरीगेशन आहिनि, हर डिपार्टमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि जेके उहे कराची प्रेस क्लब पहुची चुका आहिनि। इहे मां ॾिसी सघो था पिया कि कुझु गर्मी जी शिदत तमामु घणी आहे कराची में, ऐं उन गर्मी जी शिदत खे मथे नज़र रखंदे आवाम जेका आहे कुझु हेॾे होॾे बि आहे, पर ही कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि जे हिते लॻल कैंप में तव्हां मुलाज़िमनि खे ॾिसी सघो था। ही लाइव मनाज़र होॾे परते ताईं ऐं काफ़िलनि जो सिलसिलो जेको आहे तव्हां ॾिसी सघो था त कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि रुॻो मुलाज़िम ई मुलाज़िम आहिनि, ऐं मुलाज़िम जेके आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ जेके उहे आया आहिनि त हीअ 50% जेको DRA आहे उहो असांखे ॾिनो वञे। हीअ तमामु मुलाज़िम जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि PTL जो मरकज़ी अॻवान हाजी शफीक मोहम्मद सटियो साहब खे बि मां ॾिसी सघो था, उहो बि कराची प्रेस क्लब जेको आहे पहुची चुको आहे। मुलाज़िमनि सां गॾु हाजी शफीक मोहम्मद सटियो पाण जेके आहिनि उहो हिते मौजूदु आहे। सिकंदर अली जतोई साहब मौजूदु आहे। गंबट में PTL सटियो ग्रुप गंबट जा उस्ताद रोशन अली हुजण जी अॻवानी में बि उस्ताद जेके पहुता आहिनि। इहे फीमेल जेके मुलाज़िमा आहिनि उहे बि ॾिसी सघो था, उहो बि जेके आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ अहिड़ी निटण उस में कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूदु आहिनि। हाजी शफीक मोहम्मद सटियो साहब जेको आहे उहो निटण उस में जेका आहिनि उहो रोड ते वेहिजी वियो आहे। मां ॾिसी सघो था त कराची प्रेस क्लब जा मंज़र त मुलाज़िम जेके आहिनि उहे पंहिंजे हक़नि जे जाइज़ हक़नि जे लाइ अॼु कराची प्रेस क्लब ते मौजूदु आहिनि। मुलाज़िमनि जो सिलसिलो अचण जो जारी आहे। थोड़ी देर ताईं ही जेको आहे रोड रस्ता कराची जा तमामु परे परे अगरि नज़र फेराईंदो त तव्हां ॾिसी सघो था त ही काफ़िला जेके आहिनि परे परे जेके आहिनि उहे प्रेस क्लब जी तरफ़ वधी रहिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला थोड़ी देर ताईं ही कराची जा जेके रोड आहिनि उहे हर तरफ़ मुलाज़िम ई मुलाज़िम हूंदा। अॼु मुलाज़िम पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब पहुता आहिनि, ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे ही बजट मुलाज़िम दुश्मन बजट जेका आहे उहा कंहिं बि सूरत में क़बूल न आहे, ऐं असांखे 50% ॾिनो वञे मुलाज़िमनि खे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ में दावा करे थी त असां जेके मुलाज़िमनि खे 50% जेके पघारूं वधायो, जॾहिं की सिंध में उनजी पंहिंजी हुकूमत आहे, उनजे बावजूद बि उस जेके मुलाज़िमनि खे 50% जेके आहिनि उहे न मिलिया आहिनि। उन खां अलावा जेके DRA आहिनि वफ़ाक़ 30% DRA ॾिनो आहे, उनजे बरअक्स सिंध गवर्नमेंट जेको आहे सो मुलाज़िमनि खे DRA जेको आहे न ॾिनो आहे, उहे DRO बि ॾियनि। ऐं उन खां अलावा जेके पोयनि सालनि जा 25% ऐं 15% जेके DRA आहिनि उहे बि जेके आहिनि सिंध जे मुलाज़िमनि खे ॾिनो वञे। त अॼु जेके आहिनि उहे मुलाज़िम पंहिंजे हक़नि जे लाइ जेके आहिनि निकिता आहिनि। हीअ ॾिसी सघो था इहे काफ़िलनि जो सिलसिलो जेको आहे सो उहो जारी आहे, ऐं तमामु जेके आहिनि महकमनि जा मुलाज़िम जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब अची रहिया आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह थेलो त पंहिंजो भले को खणी न वञे कोई चरिया किथे आहे उते पियो आहे।